नाज़रीन, अॼु दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां सिंध तोड़े पाकिस्तान ऐं ॿियनि शहरनि जी घोटकी में बि मज़दूरनि पारां रैलियूं कढी पियूं वञनि। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां घोटकी प्रेस क्लब आॾो। अचो त हिते मौजूदु मज़दूरनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांजो चवणु इहो ई आहे त अवल त शिका जो हुजे, उन्हनि शहीदनि खे असां सुर्ख सलाम पेश कयूं था, जन पंहिंजी क़ुर्बानी ॾेई करे हीउ जेको अछो झंडो हुयो रतुले में ॻाढ़ो करे छॾियो। ऐं हिते बि मज़दूरनि खे हिन ज़िले जे अंदरि अहिड़ी क़ुर्बानी ॾियण जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिसो त रेड़ो हलाईंदड़, रक्शो हलाईंदड़ मज़दूर सां ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। भठे ते कमु कंदड़ मज़दूर खे पंहिंजो उजरत ॾिनो कोन थो वञे। उन खां अलावा मक़ामी मज़दूर जेको आहे सनअती इदारनि जे अंदरि उनखे नौकरी नथी ॾिनी वञे। तव्हां GDW शुगर मिल तव्हांजे आॾो आहे, उते 50 खां त 500 माण्हू अची करे हिते रोज़गार करनि था, पर मक़ामी जेको नौजवान आहे, जेको पढ़ियलु लिखियलु आहे, उनखे दरपदर कयो थो वञे। OGDCL जो तव्हांजे साम्हूं आहे एंग्रो पावर प्लांट जंहिंखे सॾिबो आहे, उन में बि साॻी हालत आहे। सभ खां पहिरियां त मां शिकागो जे शहीदनि खे, जिन मज़दूरनि ते जाबिर हुकमराननि गोली हलाई, मां उनखे सलाम पेश कयां थो। जस जो उन्हनि खे जंहिं पंहिंजे सीननि ते गोलियूं त खाधियूं, अॼु मुतालबनि उहे न हटिया। उनखां पोइ अॼु असां मज़दूर साॻो ई रोडनि ते आहियूं। असां अॼु शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश करण लाइ ही रैली कढी आहे। ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेके असांजा मज़दूर आहिनि उनखे पंहिंजे हक़ ऐं उजरत ॾिनी वञे। उन जे लाइ असां बिल्कुलु हर दफ़े जेको आहे आवाज़ु उथायो आहे। इनशाअल्लाह जेको आहे सभु असां मज़दूर आहियूं ऐं मज़दूरनि खे पंहिंजो हक़ मिलणु खपे। जे शहीदनि खे सुर्ख सलाम कयूं था। उन खां बाद में पगार न आहे, छो भला करबला घोटकी जे मुलाज़िमनि सां ज़ुल्म न आहे, जबर ॾाढो, पर जेतिरी ताक़त उन्हनि खे आहे ओतिरो ज़ुल्म करनि था। कॾहिं ईअं थियो आहे त पूरे पाकिस्तान में 7 साल थिया हुजनि, पगार जबरी पगार बंदि कई हुजे। जंहिं इदारे जो चीफ सेक्रेटरी अची घोटकी में सखर हाई कोर्ट में लिखी ॾेई वञे थो त हिन मुलाज़िमनि जो अप्रूवल मां ॾिनो आहे। जेको हिन वक़्तु बल्दियात जो वज़ीर आहे नासिर शाह, उहो चए थो त आर्डर मां ॾिना आहिनि। पोइ ही फेक छा में आहिनि, कहिड़ी ॻाल्हि में फेक आहिनि? क़ुरान पाक खणी असां हिक जे खाननि जामनि मारनि सरदारनि सैदनि जे हर हिक जे दर ते वियाऊं त बाबा असां सां इंसाफ़ कयो। हमारा में अॼु जेको 1 मई जेको आहे मज़दूरनि जो ॾींहुं आहे, ऐं हमेशह मज़दूरनि जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, पर मुतालबो ई रखंदा आहियूं, मुतालबा पूरा नथा थियनि। कंहिं बि ग़रीब माण्हू अॼु जेको रोड ते कमु करण वारो आहे, जेके वॾियूं गाॾियूं घुमनि थियूं उन रोडनि ते, उन्हनि खे उजरत नथी मिले। वॾियूं जेके MNA MP जूं बिल्डिंगां तयारु थियनि थियूं, उन्हनि खे उजरत नथी मिले। उहो अमीर तबिको अमीर थींदो वेंदो आहे, ग़रीब तबिको ग़रीब थींदो वेंदो आहे। साईं ही रेडी मज़दूर यूनियन ऐं असांजी म्यूनसिपल कमेटी आहे, जेके मुतासिर मुलाज़िम आहिनि, जिन खे बरतरफ़ कयो आहे, उन्हनि जे तरफ़ां कढियल रैली आहे। हिन रैली जो मक़सदु न सिर्फ़ु शिकागो जे शहीदनि सां इज़हार यकजहती आहे, इज़हार अक़ीदत आहे, उन्हनि खे बेटा पेश करणु आहे, पर उन सां गॾु जेकी असांजा सवें मज़दूर म्यूनसिपल कमेटी जा बरतरफ़ कया विया आहिनि बिना कंहिं जवाज़ जे, ऐं गुज़िरियल 6 महीननि खां वठी हू बुख हड़ताल ते वेठा आहिनि, एहतिजाज कनि पिया, उन्हनि जी बहाली जे लाइ बि ही रैली आहे। शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश कयां थो ऐं उन्हनि जी यादि में ई अॼु ही जेका घोटकी म्यूनसिपल मुलाज़िमनि पारां एहतिजाजी रैली कढी वई आहे। घोटकी म्यूनसिपल मुलाज़िम गुज़िरियल 7 महीननि खां पीपल चौक ते एहतिजाज कनि पिया। मज़दूरनि खे उजरत नथी मिले। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हूंदे, रोटी कपिड़ा ऐं मकान वारी गवर्नमेंट हूंदे, घोटकी में सवें मज़दूरनि खे टारगेट करे उन्हनि जूं पगारूं बंदि कयूं आहिनि। असां सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था, जेकॾहिं तव्हां रोटी कपिड़ा ऐं मकान जी मंशूर रखो था त फौरी घोटकी म्यूनसिपल मुलाज़िमनि जूं पगारूं बंदि कयूं आहिनि। ऐं जेका ही दुकाननि ते ही जेके माण्हू कमु कनि था पिया, उन्हनि खे उजरत सही नथी मिले। एतिरो जो मेडिकल पास करण वारा जेके असांजा दोस्त आहिनि, उन्हनि खे बि उजरत सही नथी मिले। महीनो जॾहिं त गवर्नमेंट जो ऐलान आहे त 40,000, पर मां दावा सां चवां थो त हिते दुकाननि ते 10,000 5,000 एतिरो जो प्राइवेट हॉस्पिटलनि में बि उन्हनि कमु कंदड़ मज़दूरनि खे जेको आहे मज़दूरी सिर्फ़ु 5 ऐं 10,000 मिले पई। सिंध गवर्नमेंट खे इन जो असां लेबर डे इन हवाले सां मल्हायूं पिया त मज़दूरनि सां तमामु घणियूं नाइंसाफ़ियूं आहिनि। मज़दूर तबिको वञे थो पोइ थींदो, अमीर तबिको वञे थो अमीर थींदो। उन हवाले सां आऊं चवंदुसि त हिन एॾी महांगाई में जेतिरो पंहिंजी पघारनि में बजट था रखो, अहिड़ी तरह मज़दूर जी मज़दूरी खे बि वधायो। जेको मज़दूर तबिको रेड़ी ते या कंहिं कारखाने में या कंहिं बि हल्के फुल्के रोज़ी सां लॻल आहे, त उन जी मज़दूरी में उजरत में इज़ाफ़ो कयो।